रोहड़ी जे इकबाल ग्रामर पब्लिक हाई स्कूल में सालियाना इम्तिहाननि दौरान पोज़ीशन माणींदड़ स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में हौसला अफ़ज़ाई लाइ अवार्ड तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं तक़रीब में स्कूली ॿारनि, उस्तादनि ऐं वालिदैन वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त एसपी मोटरवे ज़ाहिद नज़ीर ऐं सखर एसपी रेलवे अमजद मंज़ूर ख़ासि महिमान तौर शिरकत करे पोज़ीशन माणींदड़ स्कूली ॿारनि खे अवार्ड ॾिना। दिल खे वणंदड़ मन मोहींदड़ तक़रीब दौरान स्कूली ॿारनि तालीमी हवाले सां टैबलोस पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। प्रोग्राम में शरीक स्कूल जे बानी हाजी मोहम्मद अमीन मुग़ल, इकबाल मुग़ल, बिलावल मुग़ल ऐं महिमाननि पंहिंजे ख़िताब में चयो आहे त इल्म इंसान जी टी अख आहे। तालीम खां सवाइ क़ौमूं तरक़ी नथियूं करे सघनि। अॼु जा मासूम ॿार मुस्तक़बिल जो मैमार आहिनि, जिन खे तालीम ॾियारण लाइ वालिदैन स्कूल इंतिज़ामिया सां तावन कनि। गर्मियुनि जूं मोकलूं हली रहियूं आहिनि। वालिदैन पंहिंजे ॿारनि खे घरनि में ट्यूशन ॾियारे हुननि जो रोशन मुस्तक़बिल बणाइनि। तालीम याफ़्ता क़ौमूं पंहिंजी ख़िदमतूं सरअंजाम ॾेई मुल्क जो नालो रोशन कंदियूं आहिनि।